कोर्ट जॾहिं चयो आहे त भाउ ATC हलाईंदी त ATC में हलायो वञे। पोइ हिन जज साहिबु अलाए असां एतिरो कानून नथा ॼाणूं छो लाथो अथई छाजे करे या दॿाउ अथसि त ख़ुदा थो ॼाणे। पीरनि जा कल्ह बि मिंट में आयूं आहिनि त बाबा असां सां ठाह कयो। वॾनि माण्हुनि जा फ़ोनियूं राब्ता बाबा ठाह कयो, केस लड़ंदासीं ठाह कोन कंदासीं, बाक़ी ॿार आहिनि असांखे। हिकिड़ी न्याणी आहे फोटे जे मां इहा पीरनि अॼु ताईं उहा गुम करे छॾी आहे। उहा ज़ाहिर अचे गवाही त उहा बि ॾिए न, बाबा फातिमा खे कंहिं मारियो छा थियो, उहा उते हाज़ुर आहे, उहा गुम पीरनि छो कई आहे। बिना बीबी चांहि थी खणी उन सां गॾु आहे उहा छोकिरी, त उन छोकिरीअ खे ज़ाहिर कयो वञे पीरनि मारे छॾी आहे, छा थियो आहे, फातिमा त मारे छॾियनि, पर उहा छोकिरी त ज़ाहिर थिए न अदालत में। कानून इहो आहे त SP साहिबु हुनजो नोटिस वठी बाबा इहा छोकिरी पेश कयो। असां ग़रीब त कोन पेश कंदासीं न, पीर कनि। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत रानीपुर जी हवेली में वहशियाणे तशद्दुद ऐं ज़्यादती बैदि क़तल कयल मासूम ॿारड़ी फातिमा फरड़ो जो केस हिकु भेरो ॿीहर सेशन कोर्ट ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो आहे। फातिमा फरड़ो जे वालिद नदीम जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट क़तल केस सेशन कोर्ट मां ATC मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो हो। ख़बर न आहे त केस ॿीहर आम अदालत ॾांहुं छो मुंतक़िल कयो वियो आहे। असांखे हाई कोर्ट इहो ई चयो त भाउ ATC हलाईंदी, असांखे इहा ई उमेद आहे त हाई कोर्ट जॾहिं चयो आहे त भाउ ATC हलाईंदी त ATC में हलायो वञे। पोइ हिन जज साहिबु अलाए असां एतिरो कानून नथा ॼाणूं छो लाथो अथई छाजे करे, छो त पहिरियां लाथो ई थी सघे वरी बि उहो ई पंहिंजो फ़ैसिलो बरक़रार रखियो अथई, त ख़ुदा थो ॼाणे। आहे त इहो ई चकर या दॿाउ अथसि त ख़ुदा थो ॼाणे। बाक़ी असांजो केस जेको आहे ATC में हलायो वेंदो ऐं असां ॾिसूं हाई कोर्ट हिन ATC हेठि कयो आहे, असांजो हाई कोर्ट ATC खे मोकिलियो त हिन वरी हेठि लाथो आहे। असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, एतिरी वधीक वकील साहिबु आहिनि। फातिमा फरड़ो केस जी ॿुधणी खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में थी। केस जा मुख्य जवाबदार असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी जेल मां वीडियो लिंक ज़रिए अदालत आॾो पेश थिया। फ़रियादी धुर पारां फातिमा फरड़ो जे वालिदैन जे वकील अदालत आॾो के बि दलील ॾियण बदिरां इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त केस मुंतक़िल करण बाबति संदन दरख़्वास्त हाई कोर्ट में पेंडिंग में आहे, उन ते फ़ैसिलो अचण ताईं हू केस अॻिते न वधाईंदा। हेयरिंग थी जेको आहे 6 तारीख़ ते केस रखियलु हुयो, एप्लीकेशन ते रखियलु हो जेका असांजी हाई कोर्ट में ट्रांसफ़र एप्लीकेशन एडमिट आहे, उन ते जेको आहे सो अञा उहा डिसाइड न थी आहे। असां कोर्ट खे इहो माना आर्ग्यू कयासीं त असांजी स्टिल एप्लीकेशन पेंडिंग में आहे ऐं उनजे करे असां जेको आहे अॼु माना आर्ग्यूमेंट न कंदासीं। अदर साइड जा ऑलरेडी आर्ग्यूमेंट सबमिटेड हुया ऐं उन खां पोइ जेको आहे साहिबु जेको आहे उन ते ऑर्डर कयो आहे ऐं हींअर जेको आहे केस जेको आहे सेशन कोर्ट में लाथो वियो आहे। फातिमा फरड़ो जे वालिद नदीम ATC जे फ़ैसिले ते अचरज ज़ाहिर कयो, जॾहिं त संदसि वकील इहो अजीब ग़रीब मौक़ुफ़ अख़्तियार कयो त केस हाणे सेशन कोर्ट मुंतक़िल थी वियो आहे ऐं असां इन फ़ैसिले खे चैलेंज न कंदासीं। मां इहो बि ॿुधायोमांव त असांजी एप्लीकेशन ट्रांसफ़र एप्लीकेशन प्रिंसिपल बेंच कराची में पेंडिंग में आहे स्टिल, छो त ड्यू टू बिज़ी शेड्यूल ऑफ चीफ जस्टिस जेको आहे उहो वेहे कोन थो बेंच ते, उनजे करे असांजी एप्लीकेशन हीअं डिसाइड बि न थी आहे, पेंडिंग में आहे ऐं उन ते माना नंबर बि न आहे लॻो। डेफिनेटली चीफ वेहंदो त उन एप्लीकेशन ते नंबर बि लॻंदो ऐं फर्दर उन ते आर्ग्यूमेंट बि थींदा। उनजे बावजूदि जेको आहे कोर्ट पंहिंजे एज़ पर लॉ जे हिसाब सां जेको आहे को इन मां ATC मां केस लाहे करे सेशन कोर्ट में ट्रांसफ़र कयो आहे ऐं उनजी कमिंग हेयरिंग जेको आहे 13 तारीख़ आहे। हाणे खां पहिरियां त उते बि इहा ई ॻाल्हि कंदासीं त असांजी एप्लीकेशन पेंडिंग में आहे। जेसिताईं असांजी एप्लीकेशन अलो न थींदी या डिसाइड न थींदी तेसिताईं असां केस न हलाईंदासीं। ठीकु आहे, कोर्ट जो हिकिड़ो प्रोसीजर आहे, उन ट्रांसफ़र कयो आहे, उनखे असां फॉलो कंदासीं। कोर्ट जे ऑर्डर खे असां वायोलेट नथा करणु चाहियूं, उन चैलेंज करणु था चाहियूं, पर जेका सिचुएशन आहे उन मुताबिक़ असां
सेशन कोर्ट में इहो ई बयानु ॾींदा त स्टिल असांजी एप्लीकेशन पेंडिंग में आहे, जंहिंजे करे केस न आहे। बाक़ी हिन वक़्तु जेको केस जी पोजीशन आहे, माना असांजो केस हींअर ATC जो न आहे केस, पर हींअर सेशन कोर्ट में ट्रांसफ़र थी वियो आहे। फातिमा फरड़ो जे वालिद नदीम अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे इहा दावा कई त राणीपुर जा पीर गुज़िरियल ॾींहुं ठाह लाइ वटसि मेड़ खणी आया हुआ। हुन चयो त जवाबदारनि सां ठाह लाइ वॾनि माण्हुनि जूं फ़ोनूं बि अची रहियूं आहिनि, पर असां पंहिंजी न्याणीअ जे खून ते समझोतो न कंदासीं। ऐं ॿियो बाक़ी पीरनि जा कल्ह बि मिंथ में आयूं न त बाबा असां सां ठाह कयो। असांजो बाबा असां पहिरियां तव्हांजो दुआओ घणो, हाणे वरी ठाह लाइ उहो अॻे ई ॿुधाए छो त ठाह थियल आहे, वरी आया आहियो मिंथ में त ठाह कयो। ऐं असां ते वॾनि माण्हुनि जा फ़ोनियूं राब्ता बाबा ठाह कयो, हीअं कयो, दॿाइनि कोन था। माना हिकिड़ो जीअं ॻाल्हि ॾसबी आहे इख़लाक़ी तौर ते, असां हुनखे चइबो आहे पहिरियां त असांखे इहो आहे त ॾिसो न फ़ैसिलो कोर्ट कहिड़ो थी ॾिए। मिंथ में थी थिए त मां राति जो वरी फ़सुल ज़्यान था थियनि असांजा। हाणे होॾो मिंथ में बि चओ था, अचो बि था, वरी फ़सुल बि असांजा ज़्यान तव्हांजा माण्हू था कनि। छो? माना ॿई ॻाल्हियूं था थियनि। ऐं मुतमइन थींदा त जन इंसाफ़ मिले न कोर्ट में, इंसाफ़ कनि न। केस असांजो फुटेज ते हलायो वञे न, हिन असां हलाईंदासीं ATC में। इनशाला असां केस लड़ंदासीं, ठाह कोन कंदासीं। बाक़ी ॿार आहिनि असां ते अचनि बिना। नदीम फरड़ो चयो त CCTV फुटेज में जवाबदार हिना शाह सां गॾु जेका छोकिरी नज़र अची रही आहे, उनखे पीरनि गुम करे छॾियो आहे। उन छोकिरीअ खे ख़बर आहे त फातिमा खे कंहिं क़तलु कयो आहे। हिकिड़ी न्याणी आहे फुटेज में आई आहे, पीरनि अॼु ताईं उहा गुम करे छॾी आहे। फुटेज में आहे, न्याणियुनि खे गुम छो था कयो उन्हनि खे? उहा ज़ाहिर अचे, गवाही त उहा बि ॾिए न। बाबा फातिमा खे कंहिं मारियो, छा थियो, उहा उते हाज़ुर आहे। उहा गुम पीरनि छो कई आहे? या नालो छा? छोकिरी बडू भाउ अथसि, पीरनि वटि रहंदी आहे। उहा फुटेज में आहे। हिना बीबी चांहि थी खणी अचे, उन सां गॾु आहे उहा छोकिरी। त असांजो इहो ई मौक़ो आहे त उन छोकिरीअ खे ज़ाहिर कयो वञे, पीरनि मारे छॾी आहे, छा थियो आहे। फातिमा त मारे छॾियनि, पर उहा छोकिरी त ज़ाहिर थिए न अदालत में। कानून इहो आहे त SP साहिब हुनजो नोटिस वठे, बाबा इहा छोकिरी पेश कयो। असां ग़रीब त कोन पेश कंदासीं न, पीर कनि। इहा बि हिकु साबिती आहे न, चवा छोकिरी गुम छो थी आहे अॼु ताईं। ॿियूं सभु आयूं न, इहा छोकिरी पेश कई वञे न। इंसाफ़ त न, फातिमा बेड़ीअ जी आवाज़ उठाए, महिल उन न्याणीअ लाइ बि आवाज़ उथारे न, छो थी पेश कई वञे। होॾो असद शाह जी माउ थी चए त 4 न्याणियूं फया शाह ॾींदो आहे, के भॼी वेंदियूं, के माना कारोबारी माण्हू आहिनि। अहिड़ा कारोबारी आहिनि न साईं, 4 न्याणियूं अचनि थियूं, भॼी थियूं वञनि। इन खां ॿियो कहिड़ो ज़ुल्म थींदो? ATC पंहिंजो बयानु हेठि थी लाहे, असांजो केस मथे कयो वञे। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत फातिमा फरड़ो क़तल केस सेशन कोर्ट ॾांहुं मुंतक़िल कंदे ॿुधणी 13 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। इन खां अॻु 12 अगस्त 2024 ते केस जे 5 शाहिदनि मसमात उजाला, मसमात सानिया, सग़ीर, मोहम्मद हसन ऐं नसीर अहमद जे शाहिदियूं तब्दील करण ते दहशतगर्दी टोड़ अदालत केस मां दहशतगर्दीअ जा कलम ख़तमु कंदे केस सेशन कोर्ट मुंतक़िल कयो हो। वारसनि पारां फ़ैसिले खे चैलेंज करण ते सिंध हाई कोर्ट 4 नवंबर ते केस ॿीहर दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो हो। फातिमा फरड़ो जे वालिद नदीम जे इन बयान त जवाबदारनि सां ठाह लाइ मथसि ज़बरदस्त दॿाउ विधो पियो वञे ऐं संदसि वकील पारां ATC जे फ़ैसिले खे चैलेंज न करण वारे अजीब बयान मां इन तासुर खे हथी मिली रही आहे त शायदि फातिमा फरड़ो जो खून लोहण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। हाई कोर्ट जॾहिं चयो आहे त ATC हलाईंदी त ATC में हलायो वञे। पोइ हिन जज साहिब अलाए असां एतिरो कानून नथा ॼाणूं, छो लाथो अथई, छाजे करे, जा दॿाउ अथसि त ख़ुदा थो ॼाणे। पीरनि जा कल्ह बि मिंथ में आयूं न त बाबा असां सां ठाह कयो। वॾनि माण्हुनि जा फ़ोनियूं राब्ता, बाबा ठाह कयो, केस लड़ंदासीं, ठाह कोन कंदासीं। बाक़ी ॿार आहिनि असां ते। हिकिड़ी न्याणी आहे फुटेज में आई आहे, पीरनि अॼु ताईं उहा गुम करे छॾी आहे। उहा ज़ाहिर अचे, गवाही त उहा बि ॾिए न।
बाबा फातिमा खे कंहिं मारियो, छा थियो? उहा उते हाज़ुर आहे, उहा गुम पीरनि छो कई आहे? बिना बीबी चांहि थी खणी वञे, उन सां गॾु आहे उहा छोकिरी, त उन छोकिरीअ खे ज़ाहिर कयो वञे पीरनि मारे छॾी आहे, छा थियो आहे? फातिमा त मारे छॾियनि, पर उहा छोकिरी त ज़ाहिर थिए न अदालत में। कानून इहो आहे त SP साहिबु हुनजो नोटिस वठी, बाबा इहा छोकिरी पेश कयो। असां ग़रीब त कोन पेश कंदासीं न, पीर कनि।